जंगी शाही मावा के खबर ॾींदा आहियूं। मोहम्मद शफ़ीक जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान मुस्लिम लीग नून पारां NA 225 ठटियो ते नामज़द कयल उम्मीदवार सरदार रसूल बख्श खान जाखरू पारां इलेक्शन जा ॾींहं वेझो ईंदे ई चूंड मुहिम सरगर्मी में तेज़ी आणे छॾी। उन सिलसिले में पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे उम्मीदवार वडेरो रसूल बख्श जाखरू जंगशाही शहर में चूंड वर्क तेज़ कंदे चयो त जंगशाही कोहिस्तान में वनडे कंपनी में मक़ामी माण्हुनि खे रोज़गार नथो मिले। कामयाब थी मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ऐं जंगशाही रेलवे स्टेशन ते रेलगाॾियूं स्टाफ बहाल करे अवाम खे रिलीफ ॾियारींदासीं। ऐं ठटे समेत पूरी सिंध में PP गुज़िरियल 15 सालनि खां क़ाबिज़ बणिजी वई आहे। करप्शन करे को बि तरक़ियाती कमु नाहे कयो वियो। जेकी स्कीमूं मंज़ूर कयूं हुयूं उहे बि रोले जो शिकार बणियल आहिनि। का बि मुकमल थी नाहे सघी। हुननि चयो त ठटेवासी वडेरो रसूल बख्श जाखरू हिम्मत करे उन्हनि सां मुआदो अटकाए मैदान में आयो आहे, जंहिंखे असां जस था ॾियूं ऐं खेसि ख़ातिरी था करायूं त मुस्लिम लीग नून जो क़ाइद नवाज़ शरीफ़ समेत समूरा पार्टी अॻुवान साणसि गॾु आहिनि। इंशाअल्लाह ताला 8 फरवरीअ ते ज़िले ठटे जे अवाम वडेरो रसूल बख्श जाखरो खे शींहं जे निशान ते ठपो हणी कामयाब कंदी। हुननि चयो त हिन वारी मुल्क जो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ थींदो, जेको इलेक्शन बैदि ठटे जो दौरो करे ठटेवासियुनि खे रिलीफ मुहैया कंदो।